खानपुर महर में पब्लिक हेल्थ खाते जे नाहिली मीराणी पाड़े खे गंदे पाणीअ में ॿोड़े छॾियो। गंदे पाणीअ जा खूह बंदि हुजण तोड़े नेकाल सिस्टम ख़राब हुजण करे शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि जो गंदो पाणी मीराणी पाड़े जे घिटियुनि तोड़े घरनि में जमा थी वियो, जंहिं सबबि मीराणी पाड़े जे रहवासियुनि खे अचु वञ में इंतिहाई तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त गंदो पाणी मोहल्ले जे घिटियुनि तोड़े घरनि में जमा थियण करे बदबू बीमारियुनि खे जनमु ॾिए थो। रहवासियुनि माई मंज़ूरा ख़ान मोहम्मद मीराणी, न्याज़ अली, आफ्ताब अली मीराणी, मुख्तियार मीराणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त पब्लिक हेल्थ खाते जी नाहिली सबबि शहर जो गंदो पाणी असांजे मोहल्ले में बीहिजी वञे थो, जंहिं सबबि अचु वञ में सख़्तु तकलीफ़ थिए थी। गंदो पाणी बीहण सबबि असीं सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियूं था। हुननि चयो त गंदो पाणी बीहण सबबि बदबू फैलियल आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि पिणु कर खंयो आहे। बार बार इंतिज़ामिया खे शिकायत करण बावजूदि को बि ॿुधण लाइ तयारु न आहे। घोटकी ज़िले इंतिज़ामिया तोड़े खानगढ़ तालके जे इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त स्कीमनि जे नाले ते लखें रुपया लुटींदड़ पब्लिक हेल्थ खाते जे करप्ट माण्हुनि खे ज़िले इंतिज़ामिया तोड़े खानगढ़ तालके जे इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त स्कीमनि जे नाले ते लखें रुपया लुटींदड़ पब्लिक हेल्थ खाते जे करप्ट कामोरनि जे कन महट करे ऐं मीराणी पाड़े में जमा थियल पाणी निकाल करायो वञे त जीअं रहवासी आज़ार मां जिंदाजी कराई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।